नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मेड़ में ख़बर ॾींदा हलूं त जबरी तौर खंभी गुम कयल ॿिनि भाइरन रियाज़ ऐं इम्तियाज ख़ासकेली जी आज़ादी ताईं शुरू कयल मुसलसल 12 कलाक अलामती बुख हड़ताल 49 ॾींहं बि जारी रखी। बुख हड़ताल कैंप ते सियासी समाजी अॻवान शहरनि इज़हार यकजहती तौर शिरकत कई। बुख हड़ताल दौरान खंभी वेलनि जे वारसन सियासी समाजी अॻवान बुख हड़ताल जे कोनीनर राजा मुज़म्मिल ख़ासकेली, संदसि भाउ हाजी खान ख़ासकेली, असदुल्ला ख़ासकेली ऐं ॿियनि चयो त नौजवान शागिर्द इम्तियाज ख़ासकेली खे जामशोरो जे घर मां 29 जुलाई 2020 ते ॿिए भाउ रियाज़ ख़ासकेली खे फरीदाबाद यूसी जे ॻोठ हला ॾिनो। मां 11 जुलाई ते कानून लागू कंदड़ इदारनि खंभी गुम करे छॾियो, जंहिं जी गुमशुदगी खे 9 महीने खां मथे अरसो गुज़री वियो आहे, पर हींअर ताईं संदसि को बि ॾस पतो कोन आहे। हिननि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त असांजे नौजवान खे आज़ाद कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।